के सोना मुके अल्लाह जो कसम मां बादशाह वारी जिंदगी भी गुजारिया अमीरन वारी जिंदगी भी गुजारी आहे ऐ तो महबूब जे खिदमत वारी जिंदगी भी गुजारिया पर अल्लाह जो कसम जेको तो महबूब करीम जे खिदमत वारी जिंदगी में मज़ो आ वो अमीरी वारी जिंदगी में ना है। मुझा महबूबा जेको तुझी खिदमत वारी जिंदगी में मज़ो आ सो अमीरी बादशाही शाहाना अंदाज वारी जिंदगी में ना है। उन पाक हस्ती जो उर्स मुबारक भी रमज़ान के महीने में उन खां बाद 17 रमज़ान ते जंगे बदर अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात इस्लाम जे हिकड़े कलील लश्कर के एक कसीर हिकड़े पासे 313 जना हा हिकड़े पासे 1000 जे तादाद में हा। अल्लाह पाक शानदार फतह सा हम किरार फरमाई ऐं पोइ उन खां बाद 21 रमज़ान थे हज़रत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो यौम शहादत वो अली जिनजे ला मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मवाख़ात मदीना कायम कई मक्के पाक का हिजरत करे मदीने में आया पोइ उते नबी साईं भाईचारो कायम कयो भाई पी मवाख़ात अचण वारा मुहाजिर मदीने जा रहाको अंसार पोइ इन्हनि खे नबी साईं भाउ पाण में बनायो। अबू बकर के भाउ बनायो उमर के भाउ ॾिनो उस्मान के भाउ ॾिनो अहिड़े हिसाब सां हर हिकु असहाबीअ खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भाउ ॾिनो आहे। अज का बा तुझो ही भाव अबू बकर तुझो ही भा ऐ उमर तुझो ही भा उस्मान तुझो ही भा ईअं नबी पाक भाई पी कायम कया। मुझे महबूब करीम सां जेके भी आया हा सभिनि जा अल्लाह जे महबूब कैसा न कैसा रिश्ता जोड़िया पर हजरत अली साईं जो रिश्तो नबी पाक कैसा भी कौन जोड़ियो हो। महफिल खत्म थी अल्लाह जे महबूब दुआ वरती हजरत अली साईं दुआ में शरीक हो पर रोई भी पियो। महबूबन जो ॾिठो त अली रोए पियो। अल्लाह जे महबूब करीम अली साईं के मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो फरमायो लिम तब के या अली ऐ अली छो तो रोई छाजे ला रोई थो अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवां मां अलीअ खे विसारे छॾियो मूंखे तव्हां भुलाए छॾियो अवां अबू बकर के भाउ ॾिनो अवां उमर के भाउ ॾिनो अवां उस्मान के भाउ ॾिनो पर मुंहिंजा महबूब मां अलीअ खे तव्हां विसारे छॾियो मुंहिंजी भाई पे अवां कंहिंसां क़ाइम कान कई आहे। हज़रत अली ईअं जो चयो आहे त नबियुनि जे सरदार मौला अली मुश्किल कुशा के भाकर पाए सीने सां लाथो ऐ फरमा लगा या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरा ओ अलीउल मुर्तदा तो छाजे ला दिलगीर तो थिए तू तमाम मुस्तफा जो दुनिया में भी भा आही ऐ आखिरत में भी तू मुझो भा आहे। अली तुझो मुझो अहिड़ो रिश्तो आ जो ये हिते जेके भी भाई पियो आहिनि ये दुनिया ताईं आहिनि महशर जे मैदान में कंहिंजी भी का रिश्तेदारी कान हूंदी पे पुट जो न हूंदो भाउ भाउ जो न हूंदो मां धीअ जी न हूंदी धीअ मां जी न हूंदी। अली जिते सभु हसब नसब टुटी वेंदा उते मां मुहम्मद जो हसब नसब बाक़ी रहंदो। अली जिते केर कंहिंजो भाउ न हूंदो उते तूं अली मां मुहम्मद जो भाउ हूंदो उते भी तो मुझो भाउ हूंदे तो तॾहिं असीं सुनी चवंदा आहियूं कसम खुदा जो हैदर आ
कायनात सजिया जो काबो कसम खुदा जो है दरा कायनात सजिया जो काबो घोट अमा खातून जो आ ऐं हसन हुसैन जो बाबो अली असा जो असी अली जा हर दम चई हणदा हो नारे हैदरी नारे हैदरी ओ नारे हैदरी आकिल आलम आबद सुहिणो अली असांजो आहे आकिल आलम आबद सुहिणो अली असांजो आहे शेर खुदा जो सोट नबीअ जो अली निधन को नाहे तो न चओ आ तुंहिंजी मर्ज़ी असी तई चवंदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी कसम खुदा जो हैदर आ कायनात सजिया जो काबो घोट अमा खातून जो आ ऐं हसन हुसैन जो बाबो अली असा जो असी अली जा हर दम चई हणदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी मरहब जेड़े मुनकर जो जे नाम निशान मिटायो 500 मण दरवाजो हैदर सुहिणे हिश्मत साण हटायो मौला अली मुश्किल कुशा जंग ओहद में जंग खंदक में इब्न अब्द वुद मरहब जेके सॾियो वेंदो आहे वो आयो बार बार नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे गुलामनि सां वेठा हा जंग जो माहौल अची चैलेंज करे या मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे गुलामनि में को अहिड़ो आहे जेको मुंहिंजो मुक़ाबिलो करे ऐलान करे वियो वरी आयो वरी निकिरी वियो वरी 4 मरतबो जॾहिं हिन ऐलान कयो त मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो ऐं मुंहिंजा ग़ुलामो अवां मां को अहिड़ो आहे जेको अल्लाह जे हिन दुश्मन जी ज़ुबान बंदि करे को अहिड़ो आहे जेको अल्लाह जे हिन दुश्मन जी ज़ुबान बंदि करे हज़रत अली साईं उथी बीठो अर्ज़ की सोना तुंहिंजो ग़ुलाम अली हाज़िर इजाज़त रे मुझे महबूब मदीने वारे मीर हज़रत अली साईं के बांकर पाए दुआ दी मुझे मुस्तफ़ा रवानो कयो जॾहिं मैदान में हज़रत अली साईं पहुतो मुझा दोस्तों मरहब घोड़े जे मथां बीठो आहे हज़रत अली साईं जॾहिं क़रीब आए पुछी केरु अली साईं फरमायो मां मदीने वारे जो ग़ुलाम मां रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां जे नालो छा अथई पाण फरमाई मां जो नालो अली इब्न अबी तालिब चे अली तुंहिंजो नालो मूं ॿुधो आहे पर तोखे ख़बर आहे हिन वक़्तु पूरे अरब में मूं जहिड़ो को जंग जो न आहे मूंखां केरु जंग खटी न सघंदो सिंधी में चइजे त हज़रत अली साईं फरमाइश तोखे मुड़सनि जा हथ पिया ई कोन तोखे मुड़सनि जा हथ पिया ई कोन्हनि अली साईं जो उनके फरमाया था जी तुझे मुकाबले मां आयो आहियां हू पंहिंजे घोड़े तां लथो तकबराने अंदाज़ में तलवार हुनजी एतिरी तेज़ हुई जो उन तलवार जो हीअं जो वार कयो त संदसि घोड़े जा 4 पेर हुन कटे छॾिया हज़रत अली साईं सां जॾहिं मुक़ाबिलो थियो किस्सा मुख़्तसर हज़रत अली खे चई त पेरी तू जंग शुरू कर पहले तू कर अगर आई तू कर मौला अली मुश्किल कुशा फरमाई असां रसूलुल्लाह जे मदरसे जा शागिर्द आहियूं असां में एक्शन नाहे रिएक्शन असां शुरू कोन कंदा आहियूं शुरू तव्हां कंदा पोइ ख़त्म असीं कंदासीं जॾहिं दिलि चाहींदी पोइ हुन छा कयो हज़रत अली साईं जे मथां पंहिंजी हुन तलवार सां वार कया पोइ हिकु रवायत में त हुन 14 वार कया हिकु रवायत में त हुन 19 वार कया बहरहाल जेके बि हुन वार कया हज़रत मौला अली मुश्किल कुशा सभु जो सभु रद्द करे छॾियो थकी पियो हज़रत अली के चई हाणे तुंहिंजो वारो हज़रत अली साईं फरमाए तो ते 14 वार कया आहिनि हाणे मुंहिंजो बि हक़ आहे मां 14 करियां
जिसी तव्हां खे 15 करण खपनि। पाण फरमायूं 15 न, 14 भी न, 13 भी न, सुना पो केतिरा? मौला अली मुश्किल कुशा फरमायो 13 तोखे माफ़ आहिनि। अलीअ जो हिकिड़ो धक बर्दाश्त, 13 माफ़, हिकिड़ो धक बर्दाश्त कर। इहो चई हज़रत मौला अली मुश्किल कुशा उहा ज़ुल्फ़कार तलवार कढी आहे, हाँ, जिनजा 2 मुंहं हूंदा हा। जंगे बदर में हज़रत अली साईं तलवार हलाए त ग़ैब मां आवाज़ अचे ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़कार। अलीअ जहिड़ो जवान नाहे, ज़ुल्फ़कार जहिड़ी का तलवार नाहे। या अली शान बख्शई फिर तमा परवरदगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़कार। या अली शान बख्शई फिर तमा परवरदगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़कार। वो ज़ुल्फ़कार तलवार खणी हज़रत मौला अली मुश्किल कुशा जॾहिं मरहब जे मुक़ाबले में आयो वहाँ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, उनके लोही टोप पातल आहे, लोही लिबास हुनके पातल आहे। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जॾहिं नारे तकबीर बुलंद करे उन ज़ुल्फ़कार तलवार सां अल्लाह जे दुश्मन जे मथां हमलो कयो आहे। मुंहिंजा दोस्तो हज़रत अलीउल मुर्तज़ा जो जीअं जो वार चोवा उन ढाल ॾिनी आहे। हज़रत अली साईं जे तलवार उन ढाल के टोड़े उनके हितां मथे खां पया चीरींदे फाड़ींदे लोही लिबास के कटींदे अल्लाह जे दुश्मन जो जिस्म 2 हिस्सनि में थी वियो आहे। हिकिड़ो हिस्सो हिन पासे वञी किरियो आहे, ॿियो हिस्सो हिन पासे वञी किरियो आहे। मुंहिंजे मौला अली मुश्किल कुशा जे तलवार मुंहिंजा दोस्तो खंदक जी ज़मीन चुमी आहे। ज़मीन के वञी तलवार चुमी ॾिनी। जॾहिं हज़रत अली साईं ईअं कयो मुंहिंजो मदीने जो मीर उथी बीह, अल्लाह जो हबीब उथी बीठो। मुझे मुस्तफ़ा फरमायो गुलामो अलीअ जो जेको हियो अमल आहे उहो सकलैन जी इबादत खां भारी आहे। सकलैन जी इबादत यानी जिन्नन जी इंसानन जी इबादत हिकड़े पासे, अलीउल मुर्तज़ा जी हीअ कुर्बानी हिकड़े पासे, अलीउल मुर्तज़ा जो हियो कमाल हिकड़े पासे। मुंहिंजा दोस्तो पोइ जंगे ख़ैबर में, ख़ैबर जो दरवाज़ो 500 मण हुन जो वज़न हो। जंग हले पई, हज़रत अलीउल मुर्तज़ा जंग विड़े पियो, हिकिड़े काफ़र जो तीर निशानो कयो त हज़रत अली साईं खे हथ में लॻो ऐं जेका ढाल हुई उहा साईं जे हथ मां किरी पई। ढाल किरी ऐं उहो काफ़र ढाल खणी भॼी वियो। हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो उन ख़ैबर जे दरवाज़े में हथ विधो, 500 मण उन जो दरवाज़ो आहे, पर मौला अली मुश्किल कुशा ईअं हिकिड़े हथ में खणी बीह रहियो जीअं मां खणी बीठो। मरहब जेड़े मुनकर जो जे नाम निशान मिटायो, 500 मण दरवाज़ो हैदर सुहिणे हिश्मत साण हटायो। फातह ख़ैबर फतह जो मालिक मुर्शिद ही मनीदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी। मुश्किल में या अली मदद कर चवण गुनाह त कोने, मुश्किल में या अली मदद कर चवण गुनाह त कोने। साम सदाई पंजतन पाक जे पवन गुनाह त कोने। नारो हर मुश्किल में हैदर जो तहणी वठंदा हो नारे हैदरी ओ नारे हैदरी। उन मौला अली मुश्किल कुशा रदी अल्लाह ताला अन्हु जी शहादत
रमज़ान के महीने में मुझे मुस्तफ़ा करीम फरमाया अली तुझी ज़ात अड़ी है जो तोसां मोहब्बत सिर्फ मोमिन कंदो अली तोसां सिर्फ मोमिन मोहब्बत कंदो आहे अली तोसां ॿियो केर भी बुग़्ज़ न रखंदो तोसां सिर्फ मुनाफ़िक बुग़्ज़ रखंदो मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो मुझा दोस्त बुजुर्गो उनजो इहो मतलब ना है असां हज़रत अली साईं के सिर्फ अहमियत ॾींदा ॿियनि असाबनि के न मुझे महबूब जो हर असहाबी शान वारो आहे हाँ मुझे मुस्तफ़ा जॾहिं पंहिंजे असाबनि जो शान बयान कयो अल्लाह जे महबूब फरमायो अना मदीनतुल इल्म व अबू बकर असासुहा अना मदीनतुल इल्म व उमर जुदरानुहा अना मदीनतुल इल्म व उस्मान सकफ़हा अना मदीनतुल इल्म व अलियुम बाबुहा हर सहाबी नबी जन्नती जन्नती मुझे मुस्तफ़ा फरमाए मां इल्म जो शहर आहियां अबू बकर उन जी बुनियाद उमर उन जो दीवारूं आहिनि उस्मान उन जी छत आहे हैदर करार उन जो दरवाज़ो हैदर करार उन जो दरवाज़ो आहे जे सिद्दीक़ अकबर जो शान बयान कजे तो मुझा दोस्तों सिद्दीक़ जड़ो को सिद्दीक़ ना है अफज़लुल बशर बादुल अंबिया सिद्दीक़ अकबर जी ज़ात आहे एक मरतबा अल्लाह जा महबूब पंहिंजे हुजरे में वेठा हा हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अफ़ीफ़े कायनात मरियम इस्लाम उम्मुल मुमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा आई हुजरे जो दरवाज़ो बंद हो अची दरवाज़ो खटकाई मुझे महबूब फरमायो मन बिल बाब केरा दरवाजे थे अर्ज की या रसूल अल्लाह आयशा पर फरमाए मन आयशा आयशा केरा हालांकि अम्मा आयशा सिद्दीक़ा नबी पाक जी घर वारी असां मोमिननि जी मां आहे मैं उन फरमायो आयशा केरो या रसूल अल्लाह बिनते अबा बकर या रसूल अल्लाह अबू बकर जी धीअ पाण फरमाई मन अबा बकर ने अबू बकर केरा जॾहिं महबूब ने इहो कलाम कयो इहो मारको कयो ईअं गुफ़्तगू कई अम्मा आयशा सिद्दीक़ा डिजी वई आहे जल्दी जल्दी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे बारगाह में आए आ मुझा प्यारा दोस्तों अर्ज कर लगे बाबा जान अज मुझे महबूब ते का कैफे तारिया का हाल तारिया जो अल्लाह जो महबूब मुखे भी न पियो सुञाणे अवां के भी न पियो सुञाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जल्दी जल्दी आयो आ मुझा दोस्तों मुझे साईं जे हुजरे ते सिद्दीक़ अकबर सलाम कयो वा त मदीने जे मीर अबू बकर जे सलाम जो जवाब दिनो आहे महबूब सलाम जवाब न सिद्दीक़ अकबर अची वेठो बाहूं वधे अर्ज की मुझा साईं थोड़ी देर पहिरीं अवां जी तबियत ते का कैफ़ियत तारी ही का हाल तारी ही जो मुझा मिठा तव्हां मूंखे भी कोन पे सुञातो मुझी धीअ आयशा के भी कोन पे सुञातो महबूब खैर तो हो मुझे मुस्तफ़ा करीम फरमाए अबू बकर मुझी ज़िंदगी में अड़ा भी लम्हात ईंदा आहिनि जो मां ज़मीन ते वेही बराए रास्त पंहिंजे रब सां कचारी कंदो आहियां ज़मीन ते वेही मां पंहिंजे रब सां मारको कंदो आहियां पोइ जॾहिं मुंहिंजो रब सां कलाम थींदो वा अबू बकर तूं तो चवी मां आयशा के न सुञातो मां तोखे न सुञातो ऐ प्यारा अबू बकर जॾहिं मुंहिंजो अल्लाह सां कलाम थींदो वा उन वक़्त में मां मुस्तफ़ा के पंहिंजी ज़ात जी बि ख़बर कान हूंदी आहे तू तो चवी मु तोखे न सुञातो आयशा के न सुञातो अबू बकर उन वक़्त में मां मुस्तफ़ा करीम के पंहिंजी ज़ात जी भी ख़बर न हूंदी आहे सिद्दीक़ अकबर जॾहिं इहो मंज़र ॾिठो वा त मुंहिंजा दोस्तो झूमी चवण लॻो त मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फ़नि वारो मुंहिंजो नबिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फ़नि वारो सारा केर करे सघंदो तोड़े जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो
वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो नाए शान कोटण वारो वदुहा जे चेहरे वारो कम महशर में माओ प्यो न ईंदा हिक नेकी खां मोह मोड़ींदा उन ॾींहुं कम अचण वारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो उन ॾींहुं कम अचण वारो वदुहा जे चेहरे वारो पाण जहिड़ो तूं उनखे चमी पियो नूर करे तूं कोन मञी पियो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो मुझे सिद्दीक़ अकबर मुझे मुस्तफ़ा करीम के जॾहिं मुंहिंजा दोस्तो इहो गुफ़्तगू कंदे ॾिठई ख़ुशीअ में झूमे न पियो मुंहिंजा महबूब बि उठी वेठा हज़रत अबू बकर सिद्दीक़ के मदीने वारे मीर भाकर पातो आ वो भाकर पाए मुझे मुस्तफ़ा फरमायो अबू बकर मुझे सीने में जेके भी उलूम हा उहे सभई इल्म मां तुंहिंजे सीने में पलटाए छॾिया आहिनि अबू बकर इन अलम नशरह लक वारे सीने में जेके भी उलूम हा उहे सभु मां तुंहिंजे सीने में पलटाए छॾिया सभु तोखे ॾेई छॾिया अर्ज़ की सोना तुझी कर्म नवाज़ी मुझे मुस्तफ़ा वरी साथ साथ इहो भी फरमाए त अबू बकर कॾहिं इहो न सोचजां त मूंखे नबीन जे सरदार जो इल्म मिलियो आहे हाणे मां ॾिसां रसूलुल्लाह जी हक़ीक़त छा आहे या अबा बकर लम यारिफनी हकीकत गैर रब्बी औ कमा क़ाल अलैहि सलातो सलाम मुझे मुस्तफ़ा फरमाया अबू बकर मूंखे पैदा करण वारे रब जो कसम आ मां मुस्तफ़ा जी हकीकत के अल्लाह का सवा ॿियो को भी न समझी सघंदो त मां मुस्तफ़ा छा आहियां मुंहिंजा दोस्त जे महबूब जी हकीकत के सिद्दीक़ अकबर न समझी सघे जिब्रील अमीन मलाइकन जो सरदार आ फरिश्तन जो अगवान आ पर मेराज जी रात मुझे मुस्तफ़ा जरे जन्नती लिबास पातो हाँ जन्नती कपड़ा पाता अगे ही हसीन हा अगे ही बा जमालो बा कमाल हा अगे ही बेमिसलो बेमिसाल हा वरी जो मुझे मुस्तफ़ा जन्नती लिबास पातो तो अल्लाह जे हबीब जे हुस्न में अञा भी इजाफो थी मलाइका हैरान हा मुझे मुस्तफ़ा जिब्रील का पुछो जिब्रील तो भी हसीन ॾिठा आहिनि कई ख़ूबसूरतों ॾिठा आहिनि भला ॿुधा मां मुस्तफ़ा जहिड़ो तोखे को नज़र आयो मां मुस्तफ़ा जहिड़ो को तो ॾिठो आशिक जवाब ॾिनो त जिब्रील ॼण हीअं पे चयो त मेराज में जिब्रील से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे है हम रूहुल अमी बोले ऐ महजबी तेरी कसम आफाक हाँ गर्दीद अम महरे बुताबुर जीद अम बिस्यार खूबा दीद अम लेकिन तो चीज़े दी गरे हुन तर्जुमो कयो हुन मुझे मुस्तफ़ा जो शान बयान कयो फारसी में वरी पांजे सिंध जे हिकड़े आशिक उन जो सिंधी में तर्जुमो कयो सही आफ्ताब शाह जी फरमाइश बि या सुभान अल्लाह चओ तो ॿुधाईंदो हलां जन त जिब्रील हीअं पे चयो सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम कौन तो जहिड़ो ॾिठमि तुंहिंजो कसम सूह सब तो ते ख़त्म
ॾिठम तुंहिंजो कसम कोन थो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम हिकु झलक तुंहिंजी लखनि जा होसनिया हिकु झलक तुंहिंजी लखनि जा होसनिया आलमन विसरियो इल्म तुंहिंजो कसम तिरछी नज़र जेत जानब तो विधि अर्ज़ के सोना मूंखे अल्लाह जो कसम मां बादशाह वारी